दाद लिगारी में मुख्तलिफ तंजीमन पारा सिंध में जाली डोमिसाइल जारी करण खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। फंक्शनल लीग JUI शहरी एक्शन कमेटी STP ऐं मुख्तलिफ तंजीमुनि जे अॻवाननि लश्कर खुश, कारी बशीर अहमद लगारी, कॉमरेड महमूद कबूल ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंध में धारियुनि खे जाली डोमिसाइल जारी करे मुक़ामी माण्हुनि जे हक़नि ते दाड़ो हयो वियो आहे। जेका जाली डोमिसाइल ठाहे पई हुकूमत सभु सिंधियुनि ते नाजाइज़ी थिए पई, असां मुतालबो था कयूं फौरन इहा बंदि कई वञे। सब सिंधी असां अॼु गॾु थिया आहियूं, उस गर्मी में असां इहो मुतालबो था कयूं कि जेके जाली डोमिसाइल ठाहिया आहिनि, जेके इहे बुथे कम में मुलवस आहिनि, उन्हनि खे वेखो कयो, फिलफौर उन्हनि खे बरतरफ़ कयो वञे, ऐं जिन जा ठाहिया विया आहिनि उन्हनि खे बि फिलफौर बरतरफ़ कयो वञे। असां सभु दोस्त इहो ई मुतालबो खणी एहतजाज में वरिता आहियूं। जॾहिं अव्हां अॼु सिंध में डोमिसाइल धारियुनि खे मंज़ूर करे ॾींदो, उन्हनि खे तयारी करे ॾींदो 5 रुपयनि ते, त सिर्फ़ु असांजे नौजवाननि जो मुस्तक़बिल ऊंधाहो न थी रहियो आहे, पर असांजी पूरी क़ौम सिंधी जो मुस्तक़बिल ऊंधाहो थींदो। छो जो इहे अॻिते हली करे ऑफिसर थींदा, अॻिते हली करे सैनिटर थींदा, जॾहिं सेनेट में वेंदा त उहे असांजे सिंध जे लाइ कहिड़ो आवाज़ उथारींदा। लिहाज़ा असांजी इंतिज़ामिया खे, गवर्नमेंट ऑफ सिंध खे तंबीह था कयूं त ख़ुदारा तव्हां असांजे बच्चनि ते, असांजे मुस्तक़बिल ते रहम और करम कयो, इन ते नज़र कयो। ही जेकी जाली कमेटियूं बि बणायूं वञनि पियूं, असांखे इन्हनि ते एतमाद बि कोन्हे, ऐं जेकॾहिं कमेटी बणाई आहे जुडिशरी कमेटी बनाई वञे, महिरबानी। छाकाणि त इहो जेन्युइन इशू आहे। बदकिस्मती सां असांजे हक़नि ते पहिरें बि धाड़ा घणा हुया, पर हाणे जेके धाड़ा वधाया विया आहिनि जंहिंमें असांजो इस्तेहसाल थी रहियो आहे, तंहिं करे हीअ असांजी सिंधी क़ौम जे जियाप जो मसइलो आहे। हुननि मुतालबो कयो त जाली डोमिसाइल रद्द करे सिंधी माण्हुनि जे हक़नि ते दाड़ा हणण बंदि कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk